नाज़िर इश्यूज़ में तव्हांखे सखर खां भलीकार थो चइजे। मां तव्हांजो मेज़बान आहियां असलम हैदर। अॼु असां सखर में मौजूदु आहियूं। सखर में उन जॻह ते मौजूदु आहियूं जंहिं जॻह खे मक़तल गाह बणायो वियो। शहीद जान मोहम्मद महर खे हिन जाइ ते शहीद कयो वियो। रहज़न कातिलनि दहशतगर्दनि हिते उनखे गोलियूं हणी शहीद कयो। असां अॼु उन जॻह ते मौजूदु आहियूं। तव्हांखे समूरी जेकी कीअं दहशतगर्दनि किथां पीछो कयो, कहिड़ी जॻहियुनि ते कीअं गोलियूं हयूं, छो त तव्हांखे समूरी उहा सूरताल ॾेखारियूं त किथे जान मोहम्मद कीअं ऑफिस मां निकितो, कहिड़ी जॻह ते सखर में उन ते हमिलो थियो, छा सूरताल थी, उहा समूरी सूरताल तव्हांखे ॾेखारियूं। नाज़िर KTN सखर जी हीअ उहा ऑफिस आहे जिते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिन ऑफिस मां राति जो 9:10 ते शहीद जान मोहम्मद महर हिन ऑफिस मां निकितो। हीअ जॻह असां तव्हांखे ॾेखारियूं। शहीद जान मोहम्मद महर जी हिन जॻह ते उहो हिन पासे ॾांहुं ईंदो हो, हिते अची पंहिंजी कार बीहारींदो हो ऐं हुनजो इंतिहाई इख़लाक़ियात उहो हुयो त हीअ जॾहिं कार हिन जॻह ते हिन पासे मुंहुं करे बीहारींदो हो त उहा कार हितां टर्न ॾेई हिन पासे हिन बैक साइड घर न वेंदो, उहा दुआ चौक खां वञी ईअं मोटंदो। इन जे करे जो हितां जा जेके दोस्त आहिनि, असांजो हितां जो रिपोर्टर गांगरो साहब, उहो बि ॿुधाए थो त हितां हू जॾहिं दुआ चौक खां मोटंदो फ़क़ति इन लाइ हितां न वेंदो त जीअं माण्हू डिस्टर्ब न थियनि। सो जान मोहम्मद शहीद जान मोहम्मद जीअं ई हितां गाॾी फेराई आहे 9:10 ते, उनखां पोइ हू अॻियां वधियो आहे। अचो त तव्हांखे असां उहा जॻह बि ॾेखारियूं त 9:10 खां पोइ 9:15 ते जंहिं मुख्य चौक ते पहुतो आहे, उहो चौक आहे जिते जी तव्हांखे सूरताल बि ॾेखारियूं था त हिन टाइम उते केॾी रश हूंदी आहे, केतिरो मसरूफ़ तरीन उहो इलाइक़ो आहे। त उन जॻह ते हमिलो कयो वियो ऐं उनखां पोइ शहीद जान मोहम्मद खे अस्पताल में वियो। इहा समूरी सूरताल तव्हांखे अचो त ॾेखारियूं। नाज़िर KTN ऑफिस खां शहीद जान मोहम्मद महर जीअं ई हिन चाड़ीअ ते चढ़ियो आहे, अचो त तव्हांखे असां हीअ चाड़ी ॾेखारियूं। बिल्कुलु ऑफिस मां निकिरी हीअ चाड़ी आहे, हिन ते जीअं ई उहो पंहिंजी कार खणी पहुतो आहे अॻियां चौक ते, त उनजे मथां दहशतगर्दनि हिन जॻह ते हमिलो कयो आहे। अचो त तव्हांखे असां उहा जॻह बि ॾेखारियूं। हीअ चाड़ी आहे, हिन ते जीअं ई शहीद जान मोहम्मद जी गाॾी पहुती आहे, हीअ तव्हांखे मां ॾेखारियां थो। हिन वक़्तु हीअ टाइम आहे, हीअ बिल्कुलु उहो टाइम आहे जंहिं टाइम शहीद जान मोहम्मद ते हिन चौक ते हमिलो कयो। तव्हां हीअ ॾिसंदव, हीअ समूरो चौक तव्हां ॾिसो त हिन चौक ते केतिरी रश आहे। हीअ मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे सखर जो। हीअ समूरा तव्हां दुकान ॾिसी सघंदव, हीअ समूरा दुकान आहिनि। हिन टोटली हिन ते तमामु वॾी हिते शॉपिंग सेंटर्स आहिनि, दुकान आहिनि। हिन तरफ़ तव्हां ॾिसंदव समूरो जेको हीउ चौक आहे, हिते मसरूफ़ तरीन हीउ इलाइक़ो आहे। हीउ उहो चौक आहे जिते शहीद जान मोहम्मद महर ते हमिलो कयो वियो। अंस गांगरो असां सां गॾु मौजूदु आहे, हिन समूरी सूरताल में उते मौजूदु हो। अंस, हिते जॾहिं पहुता आहियो तव्हां, हिते हमिलो थियो आहे? जी बिल्कुलु, मां पंधु हुयुसि ऐं मतिलबु ॿियनि साफ़ी दोस्तनि सां फ़ोन ते ॻाल्हायमि त चयो था मोटरसाइकिल ते खणणु अचो। मां बिल्कुलु चाढ़ी जीअं हिते ई आयुमि त 2 फायरनि जा आवाज़ थिया, पर इहा ख़बर न पई त हिन पासे ॾांहुं पार्क में अंदरि आहिनि या ॿाहिरि आहिनि। हिते जीअं पहुतासीं त कंहिं जो ये लोग शराब पीते हैं, उन्होंने फायरिंग की होगी, वो करते रहते हैं। लेकिन बाद में फायर वधंदा विया, माण्हुनि में भगदड़ थींदी वई त साम्हूं जेको चौक आहे त असां अॻिते वधण जे बजाए कुझु ॿिया माण्हू बि हुया। शहीद जान मोहम्मद जी हिन जॻह ते पहिरियों फायरिंग थी आहे, साम्हूं अॻे हिन जाइ ते चौक आहे, साम्हूं वारो। हा, हिन चौक ते जीअं चढ़ियो आहे मथे, हिन चौक ते असां चढ़ियासीं, क्रॉस करे वियो आहे। त हिन वक़्तु असां थोरो थियासीं, ॿिया माण्हू बि हुया पोइ, लेकिन हिन वक़्तु वरी पहुची जीअं फायरिंग होॾे हले पई त मूं पहिरीं कॉल जेकी आहे जान मोहम्मद महर खे हिन जॻह ते कई आहे। त मां चयो हुनखे ॿुधायां, हिकु त फायरिंग हले थी त हिते वाक़ियो थियो आहे, ॿियो इहो ॿुधायांसि त हाली जीअं अॻिते न अचे, जो छो फायरिंग थी हले त नुक़सानु न थिए, गाॾीअ में लॻे न काल, छो फायरिंग ॿुधायूं त गाॾियुनि में थी थिए या माण्हुनि में थी थिए। उनखां पोइ जीअं अॻिते फायरिंग थींदी वई, वधंदी वई हली, थोरो अंधेरो टाइप जो हुयो, माण्हुनि में भगदड़ थी वई। साम्हूं क्लिनिक आहे, औरतूं भॻियूं, पार्क मां जेके आहिनि सो माण्हू भॻा। त बजाए प्रेस क्लब हिन तरफ़ वञण जे, मूं बि वरी हे ई रुख कयो। मूं चयो भला रिकॉर्डिंग कंदो, अॻो पोइ वञा थो, ॾिसूं वाक़ियो छा थियो आहे, कीअं थियो आहे। पर जान मोहम्मद महर मतिलबु न कॉल अटेंड कई, त मूं वरी हुनखे व्हाट्सअप ते मैसेज कयो त जीअं टिकट ठाहिबो आहे त सख लुक्स पार्क लॻे कार ते जेको आहे सो फायरिंग थी वई आहे हथियारबंदनि जी ऐं ख़ौफ़ रास फैलिजी वियो आहे। हाली मूं चयो हुनखे अपडेट हुजे हिन शइ ते, जेकॾहिं कॉल अटेंड न कई अथई। उनखां पोइ वरी जेको आहे सो मूं अॻिते उन तरफ़ वधी वियुसि जिते हिकिड़ो वॾो क्राउड
क्राउड लॻो पियो हुयो उन जॻह ते भलूं था जिते बिल्कुलु आहे उहो असांखे ॾेखारियो ऐं अंस अचो अंस ही जेको इलाइक़ो आहे हेतिरा वारा दुकान आहिनि हिकु मेन इलाइक़ो आहे छा हिते पुलिस न आई हुन टाइम असलम भाउ बिल्कुलु हे सखर जी दिलि आहे चौक आहे फुआरा चौक सॾिबो आहे हितां जेको आहे सो क्वींस रोड हेॾे वञे थो हे चर्च आहे साम्हूं हेठि जेको आहे सो KTN ऑफिस रस्तो वञे थो जेको आहे सो दुआ चौक हे पूरो जेको आहे सो एतिरो मतिलबु हिकिड़ो मसरूफ़ तरीन आहे 14 अगस्त जी राति हुई त वॾी रश हुई फैमिलीज़ हुयूं साम्हूं हे रस्ता सॼा ॿ ई भरिया पिया हुया लेकिन जॾहिं असां हुतां खां वठी जीअं आयासीं त हिन वक़्त ताईं किथे बि हिकु बि पुलिस एहलकार वर्दीअ में नज़र न आयो असांखे पहिरियों जेकी अंस फायरिंग थी आहे हितां थी आहे हिन जॻह खां वठी थी आहे साम्हूं वारी हिन जॻह तां थी छो जो रस्तो हितां मतिलबु सोड़ो आहे हितां क्रॉस थिए थी हितां वठी मतिलबु फायरिंग कंदा विया आहिनि हुन गाॾी भॼाई आहे हितां खां वठी मतिलबु जीअं फायरिंग थींदी वई आहे आहे पुलिस वारा वेठा आहिनि पर छा उन ॾींहुं पुलिस वारा कोन उन ॾींहुं हिकु बि पुलिस वारो कोन हुयो जेके माण्हू हुया के पार्क में अंदरि भॼी विया के क्लिनिक आहे साम्हूं के अंदरि भॼी विया मोटरसाइकिलनि वारनि मोटरसाइकिलियूं भॼायूं मतिलबु हिकिड़ो वॾो ख़ौफ़रास थी वियो लेकिन उन जे बावजूद हिन जॻह खां वठी जेका आहे सो हुन ते फायरिंग थींदी हली आहे हीअ उहा जॻह आहे तव्हांखे असांजी मसरूफ़ तरीन चौक ॾेखारियो आहे सखर जो इंतिहाई मसरूफ़ तरीन चौक आहे हिन जॻह ते जिते पुलिस मौजूदु हूंदी आहे पर हुन टाइम केर बि हिते मौजूदु न उहो सेम टाइम साॻियो थी रहियो आहे हिन जॻह ते शहीद जान मोहम्मद जे मथां फायरिंग थिए थी ऑफिस खां असां निकिता आहियूं पूरा असांखे 2 मिंट लॻा आहिनि हिन जॻह ते पहुचंदे अगरि असां पंधु बि आया आहियूं त KTN ऑफिस खां हीअ जॻह हीअ चौक पूरनि 2 मिंटनि जो आहे समूरो मसरूफ़ तरीन इलाइक़ो आहे नाज़रीन हीअ उहा जॻह आहे हीअ बैरियर्स आहे जिते पहिरियों शहीद जान मोहम्मद जी हिते गाॾी लॻी आहे ऐं हिते हिन जॻह तां हू फायरिंग कंदा अॻियां वधिया आहिनि हिन जॻह ते शहीद जान मोहम्मद जे मथां हमिलो थियो आहे अचो त तव्हांखे उहो आख़िरी स्पॉट बि ॾेखारियूं था त ही जेके बि तव्हां ॾिसी रहिया आहियो ही जेके बि हिते पयल आहिनि बैरियर्स आहिनि ही उहा जॻह आहे जिते फायरिंग कई वई शहीद जान मोहम्मद जे मथां हिते गाॾी हुनजी टकराई आहे गाॾी लॻी आहे हिन जॻह तां हुनजे मथां मुसलसल फायरिंग कंदा हिते पोइ फायरिंग कंदा ही जीअं ई दहशतगर्द जेके आहिनि उहे सरेआम दहशतगर्द उहे एतिरा हथियारबंद हुआ उहे ज़ालिम उहे जेके रहज़न हुआ उहे बिना ख़ौफ़ जे को उन्हनि खे डप ड्रा न ही मसरूफ़ तरीन असां उन जॻह ते अॼु असां अचरज अची रहियो आहे हीउ उहो इलाइक़ो आहे जिते हिन पासे ॾिसूं था रश अॻे पासे ॾांहुं बैक साइड ॾांहुं फ्रंट साइड ॾांहुं रश आहे उन मेन जाइ ते उहा मुसलसल फायरिंग कंदा आया आहिनि उहे रहज़न उहे कातिल मुसलसल फायरिंग कंदा उनखे शहीद कनि था अंस हिन जॻह ते यादगार आहे हीअ मेन जाइ आहे जिते आख़िरी गोलियूं हणी शहीद जान मोहम्मद खे क़तल कयो वियो जी असलम भाउ बिल्कुलु जीअं साम्हूं मतिलबु हुनखे पहिरियों जीअं फायर कयो वियो आहे त उन खां पोइ हुन गाॾी भॼाई आहे लेकिन गाॾियूं जेके आहिनि सो गाॾियुनि में हुयूं साम्हूं जेको हे हिननि मतिलबु सिंगल रस्ते खे बि विच ते पथर रखी करे रोकियो आहे त हिन जॻह ते जीअं हुनजी गाॾी रोकी आहे हिन में विचड़ी आहे अची त हिन जॻह ते वधीक हुन ते जेके आहिनि सो हथियारबंदनि फायर कया आहिनि मोटरसाइकिल सवार ऐं पंधु हुया जेके हिन जॻह ते कई अथऊं हितां हिन जेको आहे सो पथर रखियल आहे टीनार इहो सीमेंट जो हितां गाॾी टकराइजी साम्हूं जेको रक्शो आहे उन में वञी साम्हूं ईंदड़ गाॾीअ में टकराइजी उते थी वई हाली उन खां पोइ जेको आहे सो जंहिंमहिल उन्हनि बीही करे बीठल कार में वधीक हुनखे गोलियूं हणी जंहिंमहिल यकीन सम्झो आहे त मतिलबु मुंहं में हयूं अथऊं छातीअ में हयूं अथऊं गल में हयूं अथऊं हथ में गोली लॻी आहे जंहिंमहिल सम्झो त ॿियूं त खोड़ हुयूं मतिलबु 20-25-30 फायर थिया आहिनि हवाई फायर बि हुया जीअं माण्हू परे भॼनि ख़ौफ़ हिरास ते मतिलबु एॾी प्लानिंग हुई मुकमल तौर ते जेके ज़ाहिरी तौर 2 हथियारबंद आहे दहशतगर्द उनजे बैग ते तमामु घणा हुआ असलम भाउ बिल्कुलु हिकिड़ा KTN ऑफिस वटि हुया जीअं मतिलबु बाद में ख़बर पए थी हिकिड़ा हिन चौराहे ते हुया जे उतो निकिरी वञे त इहा शइ थी वञे जान मोहम्मद मर जंहिंमहिल ऑफिस खां निकितो आहे त मतिलबु उनखे ॾिसी वरितो आहे त उहो जे कढ लॻाइनि त उहो स्पीड में भॼंदो आयो आहे गाॾी त जीअं उहो हिन रस्ते खां कढी वञे हे ई साम्हूं रस्तो थो वञे अॻियां ITC कोराटा हुनजो घर आहे हुते जेको असीं उन तरफ़ बि हलंदासीं बिल्कुलु नाज़रीन हीअ अंस असांखे ॿुधाए रहियो आहे हिन जॻह ते अंस वारा पहुता आहिनि ऐं हिते शहीद जान मोहम्मद खे शहीद कयो वियो आहे बाडी हुनजी हिन ई हिते कार में हुते मौजूदु आहे कार में ड्राइविंग पाण पे कयईं गोलियूं हणी उते पूरे मुकमल तौर ते कातिल दहशतगर्द उहे सम्झी चुका हुआ त शहीद जान मोहम्मद हाणे शहीद थी विया उन खां पोइ हीअ उहा जॻह आहे अचो त अंस असां सां गॾु आहे त तव्हांखे असां ही KTN ऑफिस 2 मिंटनि जो ही पंधु ऐं जान मोहम्मद जो उन जॻह ते घर आहे जो उहो बि तव्हांखे ॾेखारियूं त उहो कहिड़ो मेन मसरूफ़ तरीन ऐं केॾो हसास इलाइक़े में उनजो घरु आहे ATC कोर्ट केतिरी हसास हूंदी आहे दहशतगर्द या केसिस उते हूंदा आहिनि जज साहिबान हूंदा आहिनि इंतिहाई अहम जवाबदार उते हूंदा आहिनि केतिरी सिक्योरिटी हूंदी आहे बिल्कुलु ई साम्हूं उहा कोर्ट आहे ऐं उनजे फ्रंट ते उनजो घरु आहे अचो त तव्हांखे शहीद जान मोहम्मद जो घरु ॾेखारियूं
न शहीद जान मोहम्मद हिन रस्ते खां बिल्कुलु पंहिंजी KTN ऑफिस हुन जॻह ते हुन ते हमिलो थिए थो, हीउ रस्तो वठी हू पंहिंजे घर तरफ़ अचे थो। तव्हां ॾिसी सघंदव त हीउ उहो ई टाइम आहे जंहिं टाइम असां हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं। ही मस्जिद आहे, मकी मस्जिद, इन जे बिल्कुलु साम्हूं घर वटि ही पार्क आहे ऐं उन खां पोइ हीउ तव्हां ॾिसी सघंदव त हीउ समूरी बाज़ार आहे। हिन खां अॻे पासे ॾांहुं ATC कोर्ट आहे ऐं शहीद जान मोहम्मद जो घर आहे। अचो तव्हांखे उहो बि ॾेखारियूं। ही उहो ई वक़्तु आहे शहीद जान मोहम्मद ते जॾहिं हमिलो कयो थो वञे। असां उन जॻह ते मौजूदु आहियूं जिते एंटी टेररिज़म कोर्ट आहे। केतिरो हसास ही इलाइक़ो आहे, बिल्कुलु ऑफिस खां पोइ उन जे मथां हमिलो थिए थो। एंटी टेररिज़म कोर्ट आहे, उन कोर्ट सां घर बिल्कुलु गॾु घर आहे। चयो थो वञे असांजे KTN न्यूज़ जो हितां जो सीनियर रिपोर्टर अंश असांखे ॿुधाए थो, असां सां गॾु मौजूदु बि आहे। अंश, हिन जॻह ते इतला त हिते बि माण्हू बीठल आहिनि, अॻियां बि बीठा हुआ, हुन जॻह ते बीठा एतिरा माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते शहीद जान मोहम्मद जी रेकी करे रहिया हिते मौजूदु हथियारबंद। असलम भाउ बिल्कुलु ईअं पियो ॿुधायो वञे, जॾहिं असीं ऑफिस खां निकितासीं त मतिलबु उन निकिरण वक़्तु ई जेको आहे सो गाॾी जीअं मूव कई आहे त हुननि खे ॾिसी वरितो आहे त या हुनजे कढ लॻा आहिनि, त हिकिड़ा कढ लॻा आहिनि, हिकिड़ा ॿियनि अॻे जेको आहे सो ॿुधायो अथऊं। जॾहिं वाक़ियो थियो आहे त पोइ ख़बर पइजी वई आहे त हे सिर्फ़ु हिन अॻे पासे खां बि हुया जेको साम्हूं हुनजे घर तरफ़ अचे थो, जीअं हिन पासे ॾांहुं ATC कोर्ट जे परे पासे ॾांहुं उते बि हुया, हिकिड़ा मकी मस्जिद वटि हुया, हिकिड़ो जिते चौराहे ते पाण बीठा हुआसीं उते हुया, हिकिड़ा ऑफिस जे तरफ़ हुया। मतिलबु इन टोलियूं ठहियलु हुयूं, के पंधु हुया, के मोटरसाइकिलनि ते। एॾा हिकु मशकूक क़िस्म जा माण्हू सॼे हिन मेन असां इलाइक़ो ॾिठो आहे त एतिरा हिकिड़ो मसरूफ़ तरीन इलाइक़ो, हेॾा मशकूक माण्हू, एंटी टेररिज़म कोर्ट, हेॾा चौक, पुलिस कंहिं बि उन खे रोकण जी कोशिशि न कई। असलम साहब भाउ, इहो वॾो हिकिड़ो सवालिया निशान आहे। एॾे शहर में एॾा हथियार बंद मुसल जेके माण्हू आहिनि, चयो थो वञे त कचे जा आहिनि, उहे शूटर एॾा बहादुर थी था वञनि, शहर में हलिया था अचनि, बेख़ौफ़ थियनि था, टोलनि में घुमनि था ऐं जिन इलाइक़नि ते अचनि था उते पुलिस न आहे। जिते वाक़ियो थिए थो उते पुलिस न आहे, हॉस्पिटल ताईं पुलिस नथी पुॼे, ॿी हॉस्पिटल ताईं पुलिस नथी पुॼे। अधु मुने कलाक खां पोइ जेको आहे सो पुलिस ऑफिसर पहुचनि था ऐं पुछनि था त वाक़ियो कीअं थियो आहे, छा थियो आहे, किथे थियो आहे। त तव्हां सम्झो था त कचे जो जेको माण्हू आहे जिन क़तल कयो दहशतगर्दनि, त उहो एॾी वॾी डिघी प्लानिंग अकेले सर नथा ठाहे सघनि। बिल्कुलु उहे नथा ठाहे सघनि। मां त हिन क़तल खे जेको आहे सो 15 साल अॻु जीअं शहीद बेनज़ीर भुट्टो जो क़तल थियो, मां हिन क़तल खे बि जान मोहम्मद वारे क़तल खे बि उहो ई साज़िश थो सम्झां, हिन खे बि उहो ई प्लानिंग थो सम्झां, हिन क़तल खे एॾो वॾो क़तल थो सम्झां छो जो असां हुन सां 5-6 जेको आहे सो साल गॾिजी कमु कयो आहे, पर 17-16 साल मूंखे सहाफ़त में थिया आहिनि। लेकिन शहादत खां पोइ ख़बर थी पए थो केॾी वॾी लेवल जो सहाफ़ी हुयो, केॾो वॾो जेको आहे सो सिंध जो आवाज़ु हुयो जेको नुक़सानु थी वियो आहे। नाज़रीन, ही ATC कोर्ट ऐं उन खां बिल्कुलु तव्हांखे शहीद जान मोहम्मद जो महर जो उहो घर बि ॾेखारियूं था जेको KTN ऑफिस खां हेसि ताईं हिन मसरूफ़ तरीन इलाइक़े खां कोर्ट जे साम्हूं ही कोर्ट आहे। उन जे बिल्कुलु तव्हां पुलिस एहलकार बि ॾिसंदव त साम्हूं बीठल आहिनि। उन जे बिल्कुलु साम्हूं शहीद जान मोहम्मद महर जो उहो घरु आहे जिथे शहीद जान मोहम्मद महर हिते ज़िंदगी जा समूरो जेको सखर में जॾहिं चकमा आयो त शुरूआती ॾींहंनि खां वठी हिन ई जॻह ते रहियो, एतिरा साल हिते रहियो ऐं आख़िर में हिन ई इलाइक़े में उनखे शहीद कयो वियो। असीं कोशिशि कंदासीं त ॿियनि माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त एॾी वॾी साज़िश ऐं प्लानिंग कई वई। असीं कैमरामैन बि शहीद जान मोहम्मद जे उन सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जूं यादगिरियूं जेको सॼी ज़िंदगी उन सां गॾु गुज़ारियो आहे ऐं उन हिन सॼी सूरत हाल में हुन वटि कहिड़ी मालूमात आहे उन सां बि असां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं। सलाउद्दीन, सॼी ॼमार शहीद जान मोहम्मद सां गॾु तव्हां कैमरामैन जाफ़र सरंजामना, शहीद जान मोहम्मद खे कीअं ॾिठो, हुनजो कमु कीअं ॾिठो तव्हां? सर, जान मोहम्मद साहब मां 2004 में आयो। जान मोहम्मद साहब खे उन टाइम खां वठी सुञाणा। मां मुख़्तलिफ़ ॿियनि चैनल में कमु कयो, पर हिन चैनल में बि जान मोहम्मद साहब ईअं सम्झो त मूंखे पाण खणी आयो ऐं मुंहिंजो चैनल बंदि थी चुको। मां ॾाढो बेरोज़गार हुयुमि, परेशान हुयुमि। ऐं ॿी शइ हिकिड़ी त जान मोहम्मद साहब बारिशुनि जे दौरान जेके कैमरामैन असांजा वीचारा जा घर जेके ॾेई विया, उन्हनि जी बाक़ाइदा माली मदद कई ऐं असां सिर्फ़ु फेसबुक ते पोस्ट रखीसीं त जान मोहम्मद साहब उन ते नाराज़ थी वियो त बाबा ईअं न कयो, मां फलाही कमु थो कयां त मां माना छो नथो करणु चाहियां। ही राति जो सुबुह जो सवेर सां 6 बजे फ़ोन करे उथारियो अथई त बाबा ही पोस्ट डिलीट कयो। उहो अहिड़ो माण्हू हुयो, हीरो माण्हू हुयो, पर
मां त ईअं सम्झो त मीडिया फील्ड में आहियां त मां ॾिसंदो थो अचां सख़्तु बि तमामु घणो हुयो, दड़का बि ॾींदो हुयो, सख़्ती बि कंदो हुयो, पर प्यार हद खां वधीक ॾींदो। हिन जॻह ते हिन घर ते तव्हांजो डेली अचणु थींदो? न घर ते घटि साहब, छो त घर जे पासे ऑफिस हूंदा हो? जी ऑफिस, बिल्कुलु ऑफिस में चवंदो डिसिप्लिन जो तमामु सख़्तु हुयो त ऑफिस में वेहो, पंहिंजी टाइमिंग ॾियो, हेॾे होॾे न वञो, टाइम ते अचो, मतिलबु हर शइ में डिसिप्लिन चवंदो ज़रूरी आहे। ऑफिस में वियो त शोर शराबो ऐं ॿियो टियों ख़ामोश मिज़ाज। ऐं लास्ट ॾींहंनि में त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मूंखे अचनि थियूं ज़हन में, उहो चओ त तव्हां सां शेयर कयां त असां जॾहिं बि निकिरंदा हुआसीं गाॾी में हर शइ इक्विपमेंट खणी करे निकिरंदा हुआसीं, लाइटूं बि खणंदा हुआसीं, ट्राईपोड खणंदा हुआसीं। पर कुझु ॾींहंनि खां हाणे फील थिए थो त को हुयो मसइलो, साहब असांखे गाॾी में न खणंदो पाण सां गॾु, असांखे चवंदो पोयां अचो। उन जॻह ते असां बीठल आहियूं जिते यादगार ठाहियो वियो आहे, उते गोलियूं हुयूं, शहीद कयो वियो जान मोहम्मद खे, उते शहरनि पारां यादगार ठाहियो वियो आहे। वॾे अंग में रोज़ानी जे बुनियादनि ते हिते शहरी पहुचनि था, गुल निछावर कनि था ऐं पंहिंजूं यादगिरियूं, पंहिंजो जान मोहम्मद महर सां जेको उन्हनि वक़्तु गुज़ारियो। जान मोहम्मद महर मज़लूम माण्हुनि जो आवाज़ हो, जान मोहम्मद महर उन समूरनि माण्हुनि जो आवाज़ हो। रोज़ानी बुनियादनि ते हीअ एॾी वॾी रश हिते पहुचे थी, अचो त माण्हुनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कयूं। जी जान मोहम्मद के हवाले से आप बताएं, एक तो इतनी बड़ी दहशत गर्दी है, जिस जगह हम खड़े हैं बीच शहर है, कैसे जान मोहम्मद के काम को देखते हैं और कैसी यादें? जान मोहम्मद महर एक दर्द दिल लोगों की आवाज़ था, सखर की नहीं बल्कि पूरे सिंध की आवाज़ था। जान मोहम्मद महर जैसे लोगों के ऊपर अगर इस तरह का अटैक हो जाए और इस तरह जो है, तो फिर तो कोई भी महफूज नहीं है। सखर के हालात इस टाइम पे इस तरह हैं जिस तरह जंगल है यहाँ पे, कोई भी किसी को मार के चला जाए, कोई भी किसी की सुनवाई नहीं है। इससे पहले हाफिज़ अम्मार सिद्दीकी साहब को भी कत्ल कर दिया गया, इसके अलावा भी काफ़ी वारदातें इस तरह की हो चुकी हैं। जान मोहम्मद महर एक ऐसी आवाज़ जिसको बंद कर दिया गया, और हम एज ए PTI जनरल सेक्रेटरी सिटी में इस चीज़ का आपको बताना चाहता हूँ, पाकिस्तान तहरीक इंसाफ सहाफ़ी बिरादरी की जो आवाज़ बंद की जा रही है, हम इसमें सहाफ़ी बिरादरी के शाना बशाना खड़े हैं। हम आप लोगों के साथ भरपूर हर जगह पे आपके साथ खड़े हैं। जान मोहम्मद महर जेको आहे हिकु शऊर जो नालो हुयो, सिंध जो शऊर जो नालो हुयो, जंहिंखे बेमाना तौर ते इन जाइ ते क़तल कयो वियो आहे जिते शमा जूं ॿरनि, उन यादि में शमा जूं ॿरनि। ऐं इहो सिलसिलो जेको आहे जॾहिं खां जान मोहम्मद शहीद थियो आहे, इहो सिलसिलो जारी आहे। सियासी समाजी धुरियूं जेके आहिनि हिते अची करे पंहिंजो इज़हार थियूं कनि, गमे गुस्से जो इज़हार थियूं कनि, ऐं पंहिंजो जेको आहे शमा जूं ॿारनि ऐं जान मोहम्मद की यादि थियूं कनि। जान मोहम्मद जा कातिल, जान मोहम्मद जा पेरा कंहिं ॿी जाइ ते पवंदा, इहे सिर्फ़ु कातिल न आहिनि, कातिल असल धुरियूं ॿियूं आहिनि, जिन जे GIT में असांखे यकीन आहे त GIT जेका उन्हनि खे पधिरो कंदी ऐं उन्हनि खे जेको आहे कैफ़रे किरदार ते पुॼाईंदी, असल मुजरिम जेके आहिनि उहे गिरफ़्तार थींदा। न त ईअं ई साफ़ हिकु हिकु थी मरंदो वेंदो ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा त तव्हांजा माइट जेके आहिनि उहे तव्हांजा कातिल आहिनि, ऐं असांजे ॿिनि माइटनि खे पकिड़े करे असांखे जेको आहे हमेशह लाइ असांजो आवाज़ु बंदि कयो वेंदो। सॼनि सिंध जे सियासी समाजी धुरियुनि खे मुंहिंजी अपील आहे, सहाफ़ियुनि खे मुंहिंजी अपील आहे त पंहिंजा जेके बि इख़्तिलाफ़ात अथव सभु विसियारे इन नुक़्ते ते सभु जमा थियो। इहो सभिनी जो बकाव आहे। जान मोहम्मद हिकिड़ो शहीद आहे, उन शहीद जे नाले ते मां सभिनी खे अपील थो कयां त सभु हिकु जाइ ते जमा थियो, हिकु नुक़्ते ते जमा थियो, न त हिकु हिकु थी करे सभु मारिजी वेंदव। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियां त तव्हां KTN वारनि जी तमामु घणी महिरबानी जो असांजे भाउ जान मोहम्मद महर जेको तव्हांजे सथ जो बि साथी हुयो, असां सभिनी जे गॾियल तौर ते फैमिली मेंबर हुयो, अॼु वाक़े खे 6 ॾींहं गुज़री विया आहिनि। अञा ताईं असल कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼे सिंध में, सॼे पाकिस्तान में सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। जाइ वक़ुआ ते हिन वक़्तु असां बीठा आहियूं। रोज़ाना जी बुनियाद ते समाजी, सियासी, मज़हबी धुरनि जा अॻुवान, कारकुन, आम शहरी हिते अची ॾीया ॿारे तस्वीरनि जे साम्हूं जान मोहम्मद महर जे यादुनि खे ताज़ा कनि था पिया, ऐं उन्हनि दुश्मननि खे, जेके बुज़दिल दुश्मन आहिनि, उन्हनि खे इहो पैगाम ॾियनि था त तव्हां जंहिं नमूने सां लिकी करे वार करे उनखे शहीद कयो, तव्हां सम्झो था त सहाफ़ी ख़ामोश थी वेंदा, आम माण्हुनि जे ॻाल्हि आवाज़ खे बुलंद करणु बंदि करे छॾींदा, त इहा तव्हांजी भुल आहे। हिकिड़ो हाई फाई प्रोफाइल केस आहे, इन खे तमामु नंढो करे पेश करण जी कोशिशि कई पई वञे। असांजा हाणे पहिरियों हिकिड़ो मुतालबो हुयो त शहीद जान मोहम्मद जा कातिल, असल कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि, ऐं असांजो हाणे ॿियो मुतालबो इहो आहे त उनजा जेके लवाइकीन आहिनि, जंहिं उन्हनि खे थ्रेट्स मिलनि था, उन्हनि थ्रेट्स ते बि जेको आहे ध्यानु ॾिनो वञे, उनजे ख़ानदान वारनि खे प्रोटेक्शन ॾिनी वञे, छो त उहे परेशान आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, एॾो वॾो वाक़ियो थियो आहे, ऐं जान मोहम्मद जा जेकी 2 ॿारड़ियूं आहिनि, हिकिड़ी बीमार आहे, हॉस्पिटल में आहे, उनखे बि उनजे लाइ बि उनखे बि ध्यानु में आणियो वञे। ऐं उनजा कातिल जेके आहिनि
सहूलियतकारनि जो न असल जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। हीअ असांजी स्ट्रगल जारी रहंदी। असां को थकिया न आहियूं, असां को झुकिया न आहियूं। शहीद जान मोहम्मद महर जे मर्डर खे अॼु 5-6 ॾींहं गुज़री चुको आहे, पर हुन जा जेके असुल कातिल आहिनि, जेके हिन खून में मुलविस आहिनि, उन्हनि खे अञा ताईं इंतिज़ामिया पुलिस गिरफ़्तार न आहे करे सघी। असीं इहो मुतालबो था करियूं इन तव्हांजे प्लेटफॉर्म तां त शहीद जान मोहम्मद जे महर जे क़त्ल में जेके मास्टर माइंड आहिनि ऐं जेके असुल कातिल आहिनि उन्हनि खे फ़ौरन गिरफ़्तार कयो वञे। छो त जान मोहम्मद महर जो क़त्ल सिर्फ़ु सिंध सखर ताईं महदूद न आहे, पर पाकिस्तान लेवल जो सहाफ़ी हुयो ऐं वॾे लेवल जो सहाफ़ी हुयो। KTN न्यूज़ जे हवाले सां जे तरीक़े सां हुन जी शहादत ते जेके पंहिंजो मौक़िफ़ रखियो आहे, असीं हुनखे सलाम पेश करियूं। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, सखर प्रेस क्लब, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो बि इहो ई मुतालबो आहे त शहीद जान मोहम्मद महर जा असुल कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे ज़ाहिर कयो। खानन भाउ, सॼी जमात जान मोहम्मद असां सभिनी सां गॾु कमु कयो, तव्हां सीनियर दोस्त आहियो, केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि, पुलिस जी कारकर्दगी छा आहे? अब पुलिस जी कारकर्दगी ज़ीरो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त जान मोहम्मद महर जो क़त्ल जेको आहे, शहादत जेकी आहे हिकिड़ी मामूली शहादत न आहे, मामूली क़त्ल न आहे। हीअ हिकिड़ो इंसानियत जे क़त्ल सां गॾोगॾु जेको आहे हिकिड़े एॾे वॾे सहाफ़ती इदारे जो क़त्ल आहे जंहिंमें जान मोहम्मद पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी हुई। हुन सिंध जे मारूअड़नि लाइ, पाकिस्तान जे दुश्मननि लाइ महाज़ क़ाइमु कया, हुन वॾी क़ुर्बानियूं ॾिनियूं। हुन क़ुर्बानीनि जो हुनखे सिलो इहो मिलियो आहे त हू पंहिंजे ख़िदमतूं सरअंजाम ॾियण खां पोइ ऑफिस मां निकिरे पियो त हुनखे बेदर्दी सां हिन ई जाइ ते जेको आहे शहीद कयो वियो। ऐं उन में हिन वक़्त ताईं न उन्हनि जा सहूलियतकार ज़ाहिर कया विया आहिनि, न उन्हनि जा जेके आहिनि कातिल गिरफ़्तार थी सघिया आहिनि। सिर्फ़ु बदक़िस्मती सां इहो ई चयो थो वञे त हिकिड़ा सहूलियतकार 3 गिरफ़्तार थिया आहिनि, बाक़ी 19 ॼणनि मां जेको आहे गिरफ़्तार ॿिया जेके आहिनि, जेके मेन मुख्य जवाबदार ॼाणाया विया आहिनि FIR में, उन्हनि मां हिकिड़ो माण्हू बि जेको आहे गिरफ़्तार करे न सघिया आहिनि। बदक़िस्मती सां पुलिस जो इहो ई चवणु आहे, असां ॾिसूं था उन्हनि जे रवैयनि में त छो त जेकी आहे हुकूमत चेंज थियण वारी आहिनि, इन करे जेको आहे हिन खे ईज़ी पंहिंजो इस्तेमालु कयो थो वञे, ईज़ी वरितो पियो वञे। अहिड़ी तरह सां जान मोहम्मद जे क़त्ल खे असीं कंहिं बि महाज़ ते सरेंडर न कंदासीं। जान मोहम्मद जे कातिलनि खे ऐं सहूलियतकारनि सां गॾोगॾु बदक़िस्मती तव्हां ॾिसंदा वञो त हिकु हफ़्ते में 2 सहाफ़ी शहीद थिया आहिनि। हिकिड़ो ख़ैरपुर में असगर खंड खे शहीद कयो वियो ऐं उन खां जेको आहे 2 ॾींहंनि 3 ॾींहंनि जे अंदरि जान मोहम्मद खे उन ई बेदर्दी सां हुनखे 9 गोलियूं हणी शहीद कयो वियो। असां मरंदे घड़ी ताईं इन पंहिंजे हक़ खां दस्तबरदार न थींदासीं, चाहे उन जा अज़ीज़ किथे बि बीहनि, पर असीं सहाफ़ी ऐं असांजो इदारो काविश KTN जो इदारो उहो पंहिंजी जिदोजहद उन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसि ताईं उन्हनि अनासरनि खे बेनकाब न कंदासीं ऐं उन्हनि खे जेको आहे गिरफ़्तार करण में करे ऐं सरेआम जेके आहिनि सदाऊं न ॾियाराईंदासीं। दादा, एतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि, पुलिस जी कारकर्दगी किथे बीठी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो पहिरें ॾींहं खां ई पुलिस खां हिकिड़ो मुतालबो हुयो जेको बार बार असां वरजायूं पिया। पुलिस अञा ताईं जेके कल्प्रिट्स गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि में सहूलियतकार त बिल्कुलु शामिल आहिनि, उन में फैसिलिटेटर शामिल आहिनि, पर असांजो जेको मुखिया मसइलो आहे जेको अॼु GIT जे साम्हूं बि पेश थी, असां पंहिंजो बयानु रिकॉर्ड करायोसीं त जेकी असांजी FIR जो बुनियादी मतन आहे त उहा शुरूआति ई साज़िश खां थी थिए त इहा साज़िश किथे जोड़ी वई, केरु हिन में मुलविस हुया, उन्हनि जा कारण छा हुया, ऐं इहो त असां ज़ाती तौर ते एज़ ए जर्नलिस्ट, एज़ ए कलम जो मज़दूर हुजण जे नाते ऐं सखर जा सहाफ़ी, सिंध जा सहाफ़ी, पाकिस्तान जा सहाफ़ी सम्झनि था त जान मोहम्मद महर सिंध जो शहूर हुयो, ॿिए पोच माण्हुनि जो आवाज़ु हुयो, मज़लूमनि जो आवाज़ु हुयो ऐं ॾाढनि माण्हुनि खे हमेशह ललकारींदो हुयो। त जंहिंखे हुन पंहिंजे वक़्त में ललकारियो आहे, ज़रूरु हुनखे तकलीफ़ पहुती आहे, छो त उहो मज़लूम जी ॻाल्हि कंदो। पहिरीं शुरूआति ई हिन FIR जी इन्वेस्टिगेशन जी उतो थियणु खपे, पहिरियों मुतालबो असां कयोसीं। सेकेंड असांजो मुतालबो त जेके माण्हू हिन खून में बराए रास्त मुलविस आहिनि उन्हनि खे फैसिलिटेट कीअं कयो, उन कयो पहिरें वारे अंसर, त जेसि ताईं पहिरें वारे अंसर खे हिन में शामिलु नथो कयो वञे इन FIR जी अॻिते हलण जो का गुंजाइश ई नथी ठहे। पुलिस जी पूरी कोशिशि आहे त जेके 5-8 जेके महर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हू आहिनि या टोटल 16 जे लॻभॻि माण्हू हुन में FIR में शामिल आहिनि, मेन क़त्ल करण वारा फैसिलिटेटर ऐं उन्हनि फैसिलिटेटरनि जा फैसिलिटेटर,
उन्हनि मां उन्हनि मेन क़त्ल करण वारा त 4 अंदरि कचे में वेठा आहिनि। उन लाइ उन्हनि जी कोशिशूं जारी आहिनि, पर अञा ताईं उहो उन्हनि खे गिरफ़्तार न करे सघिया आहिनि। वॾो क्वेश्चन मार्क आहे सिंध पुलिस लाइ। तक़रीबन 60-70 हज़ार जे वेझो सिंध पुलिस आहे। अर्बन पंहिंजो उन्हनि जो बजट आहे। कहिड़ो मुश्किल कमु आहे त कचे जे इलाइक़े में रियासत जे अंदरि रियासत ठहियलु आहे, 4 ॾुआरी, यानी कल्ह जो CM खे सिंध खे मारे करे इन कचे जे इलाइक़े में अंदरि वञी वेही रहनि त पुलिस नथी वञी सघे, रियासत हरकत में नथी अची सघे। या त हिन मुल्क में 2 कानून था हलनि, मज़लूम ऐं महकूम ऐं आम माण्हू लाइ अलॻि कानून आहे, ताक़तवर लाइ अलॻि कानून आहे, जंहिंजी बार बार असां मीडिया ते ज़िक्र कंदा रहिया आहियूं। ऐं जान मोहम्मद वारे केस में बि असांखे उहो ई नज़र अचे पियो। मगर असां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े तौर ते रियासत खे ॿुधाइण था चाहियूं, जान मोहम्मद महर सखर जो जर्नलिस्ट न, सखर जे जर्नलिस्टनि जो भाउ हुयो, पूर्व पाकिस्तान जे जर्नलिस्टनि जो भाउ हुयो। असां ख़ामोश थी करे न वेहंदासीं। असां लाइ चाहे मेन स्ट्रीम मीडिया असांजो रस्तो बंदि बि कनि, असां सोशल मीडिया जे ज़रिए इन वॉर खे जारी रखंदासीं ऐं ओसी ताईं ख़ामोश न वेंदासीं जेसि ताईं हुनजा क़ातिल गिरफ़्तार न थियनि ऐं हिन मुल्क मां इन जर्नलिज़म जे इहो क़त्लेआम जो इहा मक़्तलगाह जेकी ठाही वई आहे इन जो ख़ात्मो नथो थिए। शहीद जान मोहम्मद जी यादगार ते वॾी तादाद में रोज़ानी ते माण्हू अचनि था। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, तव्हां ॿुधी। नाज़रीन, अज़ीम सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर हिन उन KTN जी ऑफिस मां वेही मज़लूमनि जो आवाज़ हिन सॼे मुल्क ऐं सॼी दुनिया ताईं KTN जे ज़रिए पहुचाईंदो। अचो त तव्हांखे उहो KTN जी ऑफिस अंदरां ॾेखारियूं जेकी मज़लूमनि जो हमेशह हिते सालनि खां सदियुनि खां आवाज़ बणिजंदी आई आहे। हीअ उहा ऑफिस आहे जिते शहीद जान मोहम्मद महर हितां वेही करे हितां जो जेको मज़लूम माण्हू आहे, सखर जो माण्हू आहे, समूरनि मसइलनि ते हिते पुॼंदो हो ऐं शहीद जान मोहम्मद महर हिते उनखे वेलकम कंदो हो ऐं हितां उहे रिपोर्ट्स ठाहे उहो KTN उमाणींदो हो ऐं सॼी दुनिया ताईं मज़लूमनि जो आवाज़ु पहुचंदो हो। हीअ तव्हां KTN जी उहा ऑफिस तव्हां ॾिसी सघंदव। हीअ उहो KTN जी ऑफिस आहे जिथे शहीद जान मोहम्मद महर हिते वेही उहे उन्हनि माण्हुनि सां, उन समूरनि माण्हुनि सां मिलंदो। तव्हांखे मां उहो स्टूडियो बि ॾेखारियां थो जिथां वेही हू प्रोग्राम रिपोर्टिंग एडिटिंग थींदी हुई ऐं जेके माण्हू पहुचंदा हुआ। हीअ जेको घरु आहे, हीअ जेकी ऑफिस आहे KTN जी, उनखे आम माण्हू पंहिंजो घरु सम्झंदो, पंहिंजो आवाज़ु सम्झंदो। उहो बिना धड़क हिन ऑफिस में राति हुजे ॾींहुं हुजे सखर जो माण्हू हिते पहुचंदो। अचो त तव्हांखे स्टूडियो में अंदरि जी सूरत हाल बि ॾेखारियां। ऐं हीअ उहो स्टूडियो आहे जिथे जान मोहम्मद महर वेही मज़लूम माण्हुनि जो, सखर जे माण्हुनि जो आवाज़ु बणिजंदो ऐं उहो आवाज़ु सॼी दुनिया ताईं पहुचंदो। हीअ तव्हां उन शहीद सहाफ़ी अज़ीम सहाफ़ीअ जा ही उहे जेके असांजा हीअ ई हथियार हुजनि था असांजा, जंहिंजे ज़रिए, जंहिंजी मदद सां, हिन कैमरा जी मदद सां उन माण्हुनि जो आवाज़ु सॼी दुनिया ताईं पहुचे थो, जंहिंजी माण्हुनि खे जेके ज़ालिम माण्हू आहिनि, दरिंदा आहिनि, रहज़न आहिनि, धाड़ेल आहिनि, दहशतगर्द आहिनि, उन जी सज़ा ॾियनि था। हीअ स्टूडियो आहे। हितां जी जेकी टीम आहे, कैमरामैन आहे ऐं रिपोर्टर आहे, उन्हनि ॿुधायो आहे त शहीद जान मोहम्मद महर ही ताज़ी ही स्टूडियो ठाहियो हो त हितां हू वेही करे समूरा जेके सखर जा मसइला आहिनि उन ते हू आवाज़ु बणिजंदो ऐं भरपूर अंदाज़ में हुन हीअ तयारी कई। तव्हां अचो त तव्हांखे हिते जेको कमु थिए थो उहो बि तव्हांखे ॾेखारियूं त किथां वेही करे ही सॼी दुनिया ताईं आवाज़ु पहुचे थो। अंश असांजो KTN जो रिपोर्टर ते मौजूदु आहे। अंश, हिन ऑफिस मां वेही तव्हां सॼी दुनिया ताईं मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु पहुचाईंदा आहियो, कीअं कमु कंदा आहियो तव्हां? असलम, बिल्कुलु ही सखर जी काविश KTN न्यूज़ जी ब्यूरो ऑफिस आहे। हितां न सिर्फ़ु जेको आहे सो सखर जो आवाज़ु थींदो हुयो, पर सखर लाड़काणो अपर डिवीज़न जंहिंखे अपर सिंध बि चयो वञे थो, हितां जा कंदकोट हुजे, कशमोर हुजे, जेकबाबाद हुजे, लाड़काणो हुजे, शिकारपुर हुजे, ख़ैरपुर हुजे, इवन नौशर फिरोज़ ताईं बि जेके मसइला थींदा हुआ त माण्हू हिते ई ईंदा हुआ। हीउ स्टूडियो हुयो जितां जान मोहम्मद वेही प्रोग्राम कंदो हुयो। असीं जेके हुआसीं हितां ई कमु कंदा हुआसीं ऐं जेको हिकिड़ो वॾो जेको लाक़ानूनियत, धाड़ेल राज, बदअमनी, मज़लूमनि सां थींदड़ ज़ुल्म जेके हुआ, तइलीम जा इशू हुजनि, इलेक्शन जा मौक़िया हुजनि, या मतिलबु जेके बि शहरनि जा मसइला हुजनि, आम पब्लिकली पीअण जे पाणीअ खां वठी समूरा जेके मसइला हुआ, उहो जेको आवाज़ु हुयो त उहो हितां ई आवाज़ु जेको आहे सो निकिरंदो हुयो सॼी सिंध जे लाइ। हितां ई जेको आहे सो हिते ई माण्हू पहुचंदा हुआ। स्टूडियो हुयो, हिते वेही ॻाल्हियूं थींदियूं हुयूं। हितां ई जेको आहे सो आला ईवाननि ताईं ऐं सॼी दुनिया ताईं काविश KTN न्यूज़ जे ज़रिए हितां ई जेको आहे सो मज़लूमनि जो आवाज़ु पहुचाईंदा हुआसीं।
तव्हां मुंहिंजे बैक साइड जेकी ब्लड बैंक ॾिसी रहिया आहियो शहीद जानमन महर ते जॾहिं हमिलो थिए थो त हीअ बिल्कुलु हिन जे वेझो ई 2 मिंटनि जो पंधु आहे। उते हमिलो थिए थो, समूरी इहो मसरूफ़ तरीन तव्हांजो इलाइक़ो आहे। उते हमले खां पोइ उहे रहज़न धाड़ियल हलिया था वञनि त जेकी टीम आहे KTN जी दोस्त उहे समूरा शहीद जान मोहम्मद खे हिन ब्लड बैंक में खणी था अचनि। उन खां पोइ हिरा हॉस्पिटल खणी था वञनि। अंस असां सां गॾु मौजूदु आहे। अंस, हिते तव्हां शुरू में आया आहियो हिन ब्लड बैंक में? जी असलम बिल्कुलु जीअं असीं बाक़ी वारे हंध खां हिन वक़्तु गॾु आया आहियूं त बिल्कुलु 2-4 मिंटनि जो आहे त हिते असीं रक्षा ते पहुतासीं ऐं सभ खां पहिरियों जेको आहे सो इहे निजी अस्पताल आहे जंहिंखे ब्लड बैंक चयो वेंदो आहे। अंदरि एमरजेंसी में खणी वियासीं। एमरजेंसी में जॾहिं खणी वियासीं त उन्हनि खे चयोसीं त बाबा डॉक्टर जेके आहिनि सो घुरायो त उते हिकिड़ो हुयो त उन चयो त आउं डॉक्टर आहियां। जेको एमरजेंसी हूंदो आहे उन्हनि खे ॾिठो कयो जीअं फस्ट एड तौर ते थींदी आहे बसि हुन थॾे ते जो त हे जेको केस आहे सो अवां हिरा खणी वञो ऐं असां वटि जेके आहिनि सो वधीक सहूलियतूं या उहे डॉक्टर न आहिनि जेके हिनखे ॾिसनि। त उनखां पोइ प्रेस क्लब जा साफ़ ई पहुची विया त मूं हुनखे चयो एम्बुलेंस जो बंदोबस्तु कयो। ॿिए दोस्त खे चयो त हिरा में ॻाल्हायो त जान मोहन खे खणी असां अचूं था। त जंहिं महिल असीं हिन जॻह ते पहुतासीं अंदरां जेको आहे त ज़ख़्मी हालत में खणी ब्लड बैंक जे लाइ त कंहिं चयो त सिविल में हलूं। मूं चयो सिविल में इहो आहे त 14 अगस्त जी राति आहे, न उते डॉक्टर हूंदा। 2 ॾींहं अॻु ताईं इहा मूं उतां फ़ोन करे पुछियो हुयो छो जो का औरत ज़ख़्मी थी हुई त न MRI ठीकु हुई, न CT स्कैन, हुनखे 3-3 महीना थी विया न लिया। ऐं जेको आहे न वरी जेके आहिनि सो जिते एक्सरे थींदो आहे उते बि जेको आहे बिजलीअ जो को इशू आहे त शाम जो मतिलबु उहे बि चवंदा आहिनि त हेॾां कयो। जॾहिं ट्रेन हादसो थियो बस वारो त 50 खनि जॾहिं ज़ख़्मी हुया उन जा जेके एक्सरे ख़ाली थिया उहे सिविल अस्पताल में न थिया, ब्लड बैंक में थिया। बराबरि में जेके आहिनि सो एक्सरे जेके एक्सरे प्राइवेट जेके आहिनि उन जा उते एक्सरे जेके आहिनि सो कराया विया। त असां चयो त वधीक रिस्क खणण जे बजाए सिविल में खणूं त उहो बहितरु आहे। ऐं ब्लड बैंक जे डॉक्टर बि चयो आहे तव्हां हिनखे जेको आहे सो हिरा खणो त पोइ असीं हे ई रस्तो वठी जेको आहे सो हे पुराणी DIG ऑफिस आहे इतां ई जेको आहे सो वरी एम्बुलेंस ते असीं हिरा अस्पताल रवाना थी वियासीं। अच्छा अंस, सिंध जो 3 नंबर वॾो शहर सखर, अरबे रुपया हेल्थ जी सिंध जी बजट आहे। कुझु सरकारी अस्पतालनि जो हाल एतिरो ख़राबु आहे हिते? असल में दरबार उन में त को बि शक न आहे त सिंध हुकूमत जेके आहिनि सो हिते सुठा इदारा ॾिना आहिनि। SIUT आहे, NICVD आहे या ॿियूं जेके बि ठहनि कनि थियूं, इमारतूं वॾियूं वॾियूं त ठहनि थियूं, उन में इलाज बि आहे। पर सखर सिविल अस्पताल न सिर्फ़ु सखर जी आहे, हिते जेके आहिनि सो मतिलबु इहे सम्झो त अपर सिंध जी आहे। 2 डिवीज़ननि जा माण्हू अचनि था पर बदकिस्मती इहा या इंतिज़ामी नाअहली, सियासी मुदाख़लत, करप्शन, अकरबा परवरी, माना को कंहिंखां डिॼंदो न आहे, चवंदो न आहे। जॾहिं सेक्रेटरी सतह जो माण्हू ईंदो आहे त उहो हिकिड़े डॉक्टर खे न चई सघंदो आहे त तव्हां हिते कमु कयो था नथा कयो, या हिते दवाउनि जो इशू आहे या ॿियो इशू आहे। कहिड़ा सबबनि जो 3-3 महीना हथ रादू जेके आहिनि सो उहे डॉक्टर जेके आहिनि हथ रादू MRI ख़राबु था कराइनि, CT स्कैन ख़राबु था कराइनि, अल्ट्रासाउंड ख़राबु था कराइनि। ऐं जेको एक्सरे आहे उहो मंझंदि खां पोइ चवंदा आहिनि त बिजलीअ जो मसइलो आहे, तव्हां वञी ॿाहिरां करायो। उनजी वजह इहा ई आहे त इहे अस्पतालूं डॉक्टरनि जूं आहिनि। ऐं MRI CT स्कैन ते तव्हांखे ख़बर आहे त 4,000 खां 5,000 7,000 ख़र्चु थो अचे। उहो ग़रीब जॾहिं हिते मुफ़्त में कराईंदो त उन्हनि जे निजी अस्पतालुनि में केरु वेंदो। इहो ॼाणी वाणी सिविल अस्पताल खे हथ सां जेको आहे सो तबाह करे मतिलबु रखनि था, जंहिंजे करे ग़रीब जेको माण्हू आहे सो मुतासिर थिए थो। हिकु तरफ़ सिहत जे शोबे में वॾियूं दवाऊं त कनि था पर कहिड़ा सबबनि जो न सिर्फ़ु सिविल अस्पताल, सॼे सिंध जी सिविल अस्पतालुनि जो ढींगो ई ढेरी लॻो पियो आहे। अंस, फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त शहीद जान मोहम्मद व्हील चेयर ते मौजूदु आहे। हेॾा रतु पियो थो ॻड़े, हेॾियूं गोलियूं लॻियल आहिनि। ऐं एतिरो त केतिरो टाइम तव्हांखे हिन में खणण में लॻी वियो आहे अस्पताल पहुचण में? छा वक़्तु सिर इलाज थी वञे हा, गोलियूं निकिरनि हा त शहीद जान मोहम्मद बची पिए सघियो? असल में त जंहिं वक़्त में फायरिंग थी आहे, फायरिंग थियण खां पोइ जेसि ताईं जान मोहम्मद महर खे ऑपरेशन थिएटर में आंदो वियो आहे त 40-45 मिंटनि जो इहो जेको आहे सो मतिलबु वक़फ़ो आहे। ऐं जॾहिं असीं एमरजेंसी में पहुता आहियूं त टोटल जेको टाइम आहे विदिन मतिलबु इहो आहे त अधु कलाक या 25 मिंट टाइम आहे। माना टोटल अधु कलाक खां मुने कलाक ताईं जेको आहे सॼो प्रोसेस जेको आहे सो थियो आहे। जंहिं वक़्त में इहो वाक़ियो थियो त को गाॾी खणण वारो कोन हुयो, कारूं त जाम बीठियूं हुयूं। पोइ रक्षा पियो गुज़रे त मूं चयो रक्षे वारे खे चयो, छो होश में त असीं बि न हुआसीं। त पोइ हिकिड़े रक्षे में उहो पाड़े वारो ई हुयो जेको जानमन वारो, उहो आयो। उन चयो साईं अचो त मुंहिंजो पाड़े वारो सुञाणप बि न की मूंखे बि न ॿुधायो त जानमन महर आहे। असांखे ख़बर न हुई, अंधेरो। असां त हिकिड़ो कवरेज जे लाइ पहुतासीं त हिते जेको आहे सो हे वाक़ियो आहे। जेकॾहिं बर वक़्तु पुलिस पहुची वञे हा, इहे एम्बुलेंसूं हुयूं, इहे 1122 वारियूं या ॿियूं शयूं जेके आहिनि बर वक़्तु उनखे थी वञे हा, उन वाक़े वारे हंध ते पहुची वञे हा, ब्लीडिंग जेकी आहे सो रुकिजी वञे हा, हयाती त अलाह जे हथ में आहे त मतिलबु उनजी ज़िंदगी बचाए सघिजे पई। बाक़ी जेके दवाऊं कनि था त सिहत जे शोबे में असां हीअं कयो आहे, इनकलाब बर्पा करे छॾियो आहे, उहे सिविल अस्पताल उनजो वॾो सबूत आहे ऐं हितां जी अस्पतालूं। बिल्कुलु अंस,
नाज़िर मुसलसल शहीद जान मोहम्मद खां रतु वहंदो रहियो आहे। अगरि वक़्त सिर इलाज थी वञे हा, रतु रुकिजी वञे हा, गोलियूं कढी वञनि हा, त हुनजी ज़िंदगी बची पई सघी। ही उहा ब्लड बैंक आहे। इन खां अलावा तव्हांखे उहा बि ॾेखारींदासीं त जिथे हमिलो थियो आहे त उन खां केतिरो परे SSP ऑफिस आहे, ॿियूं कहिड़ियूं ख़ासि इमारतूं आहिनि जिथे लाज़मी आहे सिक्योरिटी हूंदी आहे, पुलिस हूंदी आहे, तमामु वॾा उते जेके सिक्योरिटी फोर्सिस उते मौजूदु हूंदा आहिनि, एहलकार। उन बावजूदि बि उन मसरूफ़ तरीन रोड ते हमिलो थी वञे थो त कंहिंजी नाअहली आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। तव्हां मुंहिंजे बैक साइड जेको रोड ॾिसी रहिया आहियो, इन ई रोड खां मथे रोड ते बिल्कुलु साम्हूं ई हिकु मिंट जे पंध ते शहीद जान मोहम्मद महर ते कातलाणो हमले थिए थो। तव्हांखे सां मां अहम मामिलो ॻाल्हि ॾेखारियां त हीउ उहो रोड आहे ऐं उन रोड सां गॾोगॾु हिन पासे असां ॾिसंदासीं त सखर जो मेयर आहे, उन जो साम्हूं हाउस आहे। हिते हर वक़्तु सिक्योरिटी हूंदी आहे, लाज़मी आहे। सखर जो मेयर आहे, हिकु हुनजो भाउ MNA आहे, हुनजो वालिद सेनेटर रहियो आहे। इंतिहाई रस्मी जेकी सखर जी सियासत आहे उनजो अहम किरदारु, अहम हाउस आहे। हीउ बिल्कुलु साम्हूं हाउस ऐं हीअ साम्हूं जेकी तव्हां कुंड ॾिसी रहिया आहियो, हीअ SSP ऑफिस आहे। हीअ सिंगार मलिक साहब SSP ऑफिस में, हिते SSP ही हाउस आहे जिते सिंगार मलिक साहब हिते मौजूदु हूंदो आहे। SSP हाउस हेॾां सियासतदाननि जो सखर हाउस ऐं उनखे परे बैक साइड साम्हूं SSP ऑफिस, SSP हाउस, हेॾां MNA ऐं मेयर जो हाउस आहे। हीअ जेकी समूरो जेको इलाइक़ो आहे इंतिहाई अहम इलाइक़ो आहे। उन सखर विच शहर में हीअ असां समूरो जेको इलाइक़ो हमले खां वठी हिन रोड खां वठी शहीद जान मोहम्मद महर जो घरु ऐं SSP ऑफिस, टोटली जेको असांखे कार ते या मोटर साइकिल ते हीउ जेको सफ़रु आहे उहो 2 मिंटनि जो बि कोन्हे को। उतां जितां हमिलो थिए थो KTN ऑफिस, शहीद जान मोहम्मद महर जो घरु, ब्लड बैंक, SSP ऑफिस, हीउ 2 मिंटनि 5 मिंटनि खां वधीक ई मेन इलाइक़ो आहे जिते हर वक़्तु पुलिस हूंदी आहे। छो जो सखर जी ही दिलि आहे, सखर जो ई मर्कज़ आहे। उन मर्कज़ में हिकु उहे दहशतगर्द, उहे रहज़न, उहे धाड़ेल जेके चवनि था त उहे कचे मां आया त हमिलो करे हलिया विया, त तव्हां छा सम्झी सघो था त हू हिकिड़ा माण्हू आहे जेके हिकिड़ा अणपढ़ियल माण्हू आहे, उहे आया ऐं हमिलो करे पोइ हितां हलिया था वञनि। त हिकु डिघी प्लानिंग आहे, हिकु डिघी साज़िश आहे। उन साज़िश जो उहा प्लानिंग किथे ठाही वई, उहा मास्टर माइंड केरु आहिनि, उहे सहूलियतकार केरु आहिनि, उन समूरनि खे वाइखे थियण जी ज़रूरत आहे त उहा प्लानिंग कंहिं ठाही आहे, उहो टारगेट किलर, उहो किराए जा कातिल कीअं आया, उहो कीअं उन्हनि हमिलो कयो आहे। इहा इन मामले ते समूरी सिंध सरापा एहतजाज आहे। समूरे पाकिस्तान जा सहाफ़ी एहतजाज सरापा एहतजाज आहिनि, मुतालबो करे रहिया आहिनि त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे कैफ़िरे किरदार ताईं पहुचाए वञे। उन्हनि मास्टर माइंड जिन साज़िश सटी आहे उन्हनि जा हथ वाइखा कया वञनि। KTN न्यूज़ पारां 22 अगस्त ते सखर में परीहं धरणे जो पिणु ऐलान कयो वियो आहे ऐं उन वक़्तु ताईं KTN न्यूज़ ऐं कावश पारां एहतजाज कयो वेंदो। उन वक़्तु ताईं हिन मामले खे, हिन तहरीक खे जारी रखियो वेंदो जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद जा कातिल फाही नथा चढ़नि, कैफ़िरे किरदार ताईं नथा पहुचनि। शहीद जान मोहम्मद महर सदियुनि ताईं असांजे दिलनि में रहंदो, पर उन वक़्तु ताईं हीअ स्ट्रगल ऐं हीअ जेको आहे आवाम सां राब्तो, उन जे वारसनि सां राब्तो, हितां जा जेके सहाफ़ी आहिनि, सरापा एहतजाज आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल, सियासी समाजी धुरनि जे एहतजाज जेके करे रहिया आहिनि उन समूरनि सां उन वक़्तु ताईं जारी रहंदो जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल फाही नथा चढ़नि। सखर मां कैमरामैन सलाउद्दीन समेजो ऐं टीम अनिस गांगरे सां गॾु असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।